अस्सलाम वालेकुम। अज मैं तव्हां सां कुछ कार्ड्स जा आइडियाज़ शेयर कयां थी। आज मैं आपके साथ कार्ड्स के कुछ आइडियाज़ शेयर कर रही हूँ। हैंडमेड कार्ड सीरीज़ का जो सिलसिला मैंने शुरू किया था उसमें काफ़ी सारे कार्ड्स मैंने सिखाए हैं, कुछ और मैंने बनाए हैं। वो मैं बनाना नहीं सिखा रही, लेकिन सिर्फ आपके साथ आइडियाज़ शेयर कर रही हूँ। हैंडमेड कार्ड सीरीज़ जे सिलसिले में मूं काफ़ी सारा कार्ड्स तव्हांखे ठाहिण सेखारिया आहिनि। ही अॼु मां ठाहिण नथी सेखारियां, बल्कि मां ही सिर्फ़ आइडिया तव्हां सां शेयर कयां थी। ही कार्ड्स मूं ठाहिया आहिनि स्क्रैप बुक जे टाइप सां। ठीक है, ये स्क्रैप बुकिंग के तरीके से मैंने कार्ड्स बनाए हैं, जिस तरह स्क्रैप बुक्स बनाई जाती है। तो अंदर से तकरीबन सब एक जैसे हैं, लेकिन इनमें कलर्स थोड़े से मुख्तलिफ हैं। अंदरां हिक जहिड़ा आहिनि सभु, पर हिननि जा रंग थोड़ा डिफरेंट आहिनि। ही ॿाहिरियों मां सिर्फ़ु हिननि जो साइड तव्हांखे ॾेखारियां थी। ही मूं पाण स्टाइल ॾियण जे लाइ हिननि खे नंढो वॾो करे ठाहियो आहे। मथियों हिस्सो हिननि जो नंढो आहे, ऊपर का हिस्सा छोटा है। अंदर से ये सारे कार्ड्स एक जैसे हैं, बाहर से आप इनको देख सकते हैं। अंदर से सब एक जैसे हैं, सिर्फ इनमें कलर्स जो हैं वो कुछ चेंज हैं। ही ॾिसो, ही मां तव्हांखे खोले बि ॾेखारियां थी त हिननि में कुछ फंक्शन आहे, कुछ कमु आहे। ये शयूं असां हिननि मां खोले चेक करे ॾिसी सघूं था। ही तव्हां ॾिसो, ही तव्हांखे यकीनन वणंदा। हिननि जे कम जी जेका बि डिटेल आहे उहा मां तव्हांखे ॾेखारियां थी। हिकिड़ी हिकिड़ी शइ खोले ऐं चेक कराईंदसि, तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो ॾिसण में। ऐं ही हिकिड़ो ॾाढो इंट्रस्टिंग कमु आहे, ऐं तव्हां यकीन कयो हिननि में मूंखे तमामु घणो टाइम लॻो आहे हिननि जे ठाहिण में। ऐं पर मुंहिंजे लाइ इहो शौक़ु आहे, मुंहिंजो इंतिहाई मुंहिंजे लाइ हिकिड़ो दिलचस्प कमु आहे, इन करे मां इनखे इंजॉय कंदी आहियां। कुझु मूंखे ख़ासि इन में परेशानी न थींदी आहे, त यकीनन ही तव्हांखे बि वणंदो। तव्हां ॾिसी सघो था। हाणे मां तव्हांखे हिकिड़ो हिकिड़ो हिन जो पार्ट खोले ॾेखारियां थी त हिन में कमु कहिड़ो आहे। कम जी तव्हां डिटेल ॾिसो थोरी। हिननि में स्टिकर्स लॻल आहिनि, ही नग ऐं मोती आहिनि, ही सिल्वर पेन सां ऐं कंहिंमें गोल्डन पेन सां मूं कमु कयो आहे। ऐं हिननि में रिबिन जो यूज़ आहे। ऐं हिननि में जेको आहे ही कुझु जीअं शयूं मूं पंच करे लॻायूं आहिनि। ऐं हिननि में हीअ टेप मूं हई आहे, हीअ डेकोरेटिव टेप मिले थी, जेका हिननि जे मथां बि ये डेकोरेटिव टेप कलर्ड चमकीली टेप एक मिल रही है बाज़ार में। तो वो डिफरेंट कलर्स में है, जो मैंने ऊपर भी लगाई है और इसके अंदर भी दोनों तरफ। बैक साइड इसका जो है सबका वो सिंपल है, इस पर कुछ भी नहीं लगाया। लेकिन ये देखने के बाद अगर आपको आइडिया आता है तो बैक साइड पे भी हम कुछ ना कुछ इस पर बना सकते हैं। हाँ, ही सब शयूं फंक्शनल हैं, ही सब शयूं जेके आहिनि हिन जो को न को कमु आहे। ही नंढड़ा ॾिसो, ही आहिनि असल में कार्ड्स आहिनि, पर स्क्रैप बुक जे टाइप ते ठाहियल आहिनि। हाणे ही ॿ नंढा ॾिसो, ही खोले सघजनि था। हिननि में कुझु मैसेज लिखी सघिजे थो, कुझु बि लिखणु चाहियो, अगरि कंहिंजी सालगिरह ते ॾियो था, कंहिंजी को बि मौक़ियो आहे उन ते ॾियो था। त ही हार्ट ॾिसो, ही बज़ाहिरी हिकिड़ो हार्ट आहे, पर ही असल में ही पूरो खुले थो। हिन जे अंदरि असां चाहियूं त फ़ोटो लॻाए सघूं था, कोई मैसेज कुछ लिखी सघूं था। इसके अंदर पिक्चर लग सकती है और कोई भी मैसेज इसके अंदर लिखा जा सकता है। इसको बाहर से मैंने सजाया है। और फिर ये देखिए, ये रिबन से बंधा हुआ है। इसको खोलते हैं अभी, इनके खोलियूं था, ही रिबन सां ॿधल आहे। ठीक है, ही ॾिसो हाणे, इसको आप देख सकते हैं। ये 3 कलर्स में मैंने बनाया है। इसमें भी जो है अंदर यहाँ पे पिक्चर्स लग सकती हैं। इसमें जो मैसेज कुछ भी कहना चाहें, कोई इजहार करना चाहें, कोई मुबारकबाद देना चाहें, विशेज़ लिखना चाहें, लिख सकते हैं। और ये बैक साइड पे भी पोयां भी जेको आहे, ही सिर्फ़ु हिन जो मथियों जेको आहे टॉप उहो डेकोरेट थियल आहे। अंदर हिन में तस्वीरूं हणी सघजनि थियूं, लिखी सघिजे थो, मैसेज आहे, कोई पैगाम आहे, कोई बेस्ट विशेज़ आहिनि, कहिड़े बि तरह जूं। त ही जेको आहे बंदि थी वेंदो ऐं हिन खे असां वापसि ॿधी छॾियूं था पिया। इसको रिबन के साथ बांध दिया है। डिफरेंट कलर्स की रिबन्स मैंने यूज़ की हैं, सब में अलग अलग। और बेस जो है इस कार्ड की वो ब्लैक कलर की चार्ट शीट से बनी हुई है। कारे रंग जी ब्लैक कलर जी ये कार्ड शीट है, उन मां मूं इहे ठाहिया आहिनि। त हिकिड़े पेज ते हिन जे इहे शयूं, हिकिड़ो हार्ट हो, ही हिकिड़ो हुयो, ऐं ही 2 नंढा नंढा आहिनि जंहिंमें कुझु बि लिखी सघिजे थो। उन खां पोइ ॾिसो, ही आहे, ही पॉकेट ठहियल आहे। इन जे मथां ही प्रिंटेड कटवर्क वालो पेपर लॻल आहे। ये एक पॉकेट सी बनी हुई है और ये प्रिंटेड कटवर्क का जो पेपर मैंने इसके ऊपर लगाया है ताकि वो खूबसूरत लगे।
फिर उसको सारे मैंने ये डायमंड्स लगा के, नग लगा के इसको डेकोरेट किया है। ऊपर जो स्पेस बच गई है उसको भी डेकोरेट किया है। अब ये देखिए ये रिबन नज़र आ रहा है, इसको हम खींचेंगे। ही ॾिसो, ही एॾा सारा हार्ट्स इन पॉकेट में पियल आहिनि। हिननि हार्ट्स के मूं डेकोरेट कयो आहे। साइड ते हिकिड़ो हिकिड़ो नग हयो आहे। ये इतने सारे हार्ट्स हैं इस पॉकेट में, पिंक रिबन के साथ मैंने जोड़े हैं ये सब, और एक एक इसके ऊपर नग लगा हुआ है, एक एक डायमंड लगा हुआ है। तो इन सब पे भी हम कुछ लिख सकते हैं, कुछ पिक्चर्स लगा सकते हैं, ठीक है। और इसको फिर हम फोल्ड करेंगे और इसके अंदर वापस हम इसको डाल देंगे। ये असां सभु हिननि खे फोल्ड कंदासीं, वेढ़ींदासीं ऐं हिन जे अंदरि ई पॉकेट में सॼा हलिया वेंदा। त हिकिड़ो इंट्रस्टिंग आहे, यानी हिकिड़े कार्ड जे अंदरि तव्हांजा ही इलाही सारा कार्ड्स जेके आहिनि अची था वञनि। ऐं पोइ ही रिबन हितां नज़र थी अचे, जॾहिं हिनखे खोलबो त रिबन खां छिकबो, इस रिबन से खींचेंगे तो पूरा खुलेगा। उसके बाद ये देखें, इसमें बहुत सारी वैरायटी है। इसको हम खोलते हैं, ये इसमें से निकल आएगा आराम से। इसको हम खोलेंगे, ये ॾिसो ही खोलियो से। हिन ते डिफरेंट कलर जा पेपर्स लॻल आहिनि ऐं हर पेपर जे मथां नग लॻल आहे। हिन में बि पिक्चर्स हणी सघजनि थियूं जंहिंखे बि असां ॾियूं था। अगरि उनजी सालगिरह आहे, कोई कंहिंजो ॿार पैदा थियो आहे, कंहिंजी काई तकरीब है सुठी, कोई भी मौका है हम इसको दे सकते हैं। और ये बैक साइड पे भी ये 8 जो हैं पेपर्स इस पे लगे हुए, 8 इसके पोर्शन है, 4 इधर और 4 इधर, और सब में मैंने अलग अलग कलर के पेपर्स लगाए हुए हैं। तो इसको हम फोल्ड करेंगे और ये मैंने इसमें ये बनाया हुआ है, इसके लिए डालने के लिए जगह है, इसको हम इसमें डाल देते हैं। तो ही हिकिड़े कार्ड में इलाही सारी वैरायटी आहे, इलाही कुछ लिखी सघिजे थो, इलाही मेमोरीज़ आहिनि। जेकॾहिं हिनखे स्क्रैप बुक ठाहियो, कोई नंढो ॿार अगरि पैदा थियो आहे त उनजी पैदाइश जूं तस्वीरूं ऐं जिते जिते लिखण जी जाइ छॾी आहे उन में डेट्स लिखो, उन में उनजूं ख़ासि ख़ासि ॻाल्हियूं लिखियो, उन में गिफ्ट्स लिखो, कंहिं छा ॾिनो, ठीकु आहे। कि अगर किसी बच्चे की पैदाइश के लिए इसको यादगार बनाना चाहें तो इसमें हम उस बच्चे की तस्वीरें लगा सकते हैं, उसके जो ख़ास ख़ास लम्हे हैं वो नोट कर सकते हैं, लिख सकते हैं, उसकी डेट ऑफ बर्थ क्या है, उसका वज़न कितना था और उसका जो है लंबाई कितनी थी, जो भी है, या जो जो उसको गिफ्ट्स मिले हैं या किस किस ने उसको गोद में उठाया, उनके साथ तस्वीरें अगर हम प्रिंट करवा के इसके ऊपर लगा दें तो ये अपनी मर्ज़ी है। किसी फ्रेंड को देना चाहे, इस पर लिखा मैंने कुछ नहीं है क्योंकि इसको हम बर्थडे पे दे सकते हैं या किसी भी तरह की कामयाबी है, खुशी है, जो कुछ भी है। तो ये सारे के सारे जो है वो अंदर से तकरीबन एक जैसे हैं, थोड़ा थोड़ा सा कहीं कहीं फ़र्क है, और इसमें जो है कलर्स का फ़र्क है और इसकी डेकोरेशन का थोड़ा सा फ़र्क है। इनके बाहर जो कुछ ये लगाया हुआ है मैंने, ये मैं पहले ही शेयर कर चुकी हूँ, इनकी अलग से वीडियो बनी हुई है। ये सब एक जैसे अंदर से, गुंजाइश सब में इतनी एक ही बराबर है, सभिनी में एक जेतरी गुंजाइश है अंदरां, कोई फ़र्क़ु ना है, बस थोड़ो रंगनि जो फ़र्क़ु आहे, थोड़ो डेकोरेशन जो फ़र्क़ु आहे, बाक़ी हे पूरो जो पूरो हिकु जहिड़ो आहे, सभिनी में साॻी शइ आहे। सो मूंखे उमेदु आहे त हीअ तव्हांखे वीडियो ऐं कार्ड जो ही आइडिया ज़रूरु वणियो हूंदो ऐं तव्हां ॾिसो था त हीअ जंहिंजे हथ में ईंदी हीअ शइ ऐं ॾिसण वारे जी दिलि ख़ुशि थी वेंदी हिनखे खणण सां। सो उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु वणी हूंदी। हमेशह मां चवंदी आहियां त कमु प्यार सां कयो, प्यार सां कयल कम जो रिज़ल्ट जेको हूंदो आहे ॾाढो प्यारो हूंदो आहे। हमेशह पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो ऐं पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। सो मूंखे उमेदु आहे त हीअ अॼु जी वीडियो तव्हांखे वणी हूंदी ऐं जेकॾहिं वणी हुजे त वीडियो लाइक कयो, शेयर कयो, कुझु चवणो आहे, कुझु वणियो आहे, कुझु न वणियो आहे त कमेंट कयो ऐं चैनल सब्सक्राइब कयो त अञा बि ज़िंदगी रही त मां घणो कुझु तव्हां सां शेयर कंदमि, उहो तव्हां ॾिसी सघो था, नवां नवां आइडियाज़ वठी सघो था पंहिंजी सिंधी ॿोलीअ में, ठीकु आहे। सो इनशाला वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां तव्हां सां वरी मुलाक़ात थींदी। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाहिद।